अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मज़ेदार गपशप में मैं तव्हांजो होस्ट सहताज बुखारी। जीअं त असां तव्हांखे हर एपिसोड में अज़ीम शख़्सियतुनि सां मिलाईंदा रहंदा आहियूं। अॼु बि असां वटि अहिड़ी हिकु अज़ीम शख़्सियत मौजूदु आहे। राग जो राणो, पंजाब जो शेर, अताउल्ला ईसा खेलवी साहब असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया आहिनि ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थियण वारियूं आहिनि। तव्हांजे भरपूर तयारियुनि में अचे थो अताउल्ला ईसा खेलवी। साईं अताउल्ला साहब, तव्हांजो वेलकम थो कजे सिंध में। वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हांजो प्रोग्राम असांजे मज़ेदार गपशप में हिकु दफ़ो ॿीहर दिलि जे गहराइनि सां वेलकम आहे। महिरबानी तव्हांजी। सदाईं तव्हां ॾुखायल हूंदा हो। बिल्कुलु सदाईं ऐं असांजे प्रोग्राम वारनि खे ॾाढी ख़ुशियूं मिलियूं आहिनि। सही, सदाईं हिते खिल बोग हलंदी आहे। तमामु सुठो। हा, त तव्हां अॼु पंहिंजे ॾुखाणी आवाज़ सां नाज़रीन जूं दिलियूं ख़ुशि कयो ऐं कुझु सेठ जेके सब्सक्राइबर आहिनि असांजा उन्हनि जी दिलि ख़ुशि कयो। बिल्कुलु तव्हांजो राग बाक़ाइदे हले पियो थो जाते काथे। बिल्कुलु हले पियो थो। शादियुनि में बि माण्हू तव्हांजा ॾुख वारा गाना हलाए वेठा आहिनि। सही, ज़रूरु हलाईंदा। हलाइण बि घुरिजे। बरहक बेशक। ईसा खेलवी साहब, बिल्कुलु। तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे पुछो नाज़रीन जो। बल्कि तव्हां खां खोड़ सारा सुवाल पुछण वारा आहियूं असां, पर हीउ उन्हनि सुवालनि मां हिकु सुवालु आहे त तव्हां ॾुख वारा गाना छो था कढो? तव्हां कॾहिं ख़ुशी वारो गानो, लव वारो गानो या रोमेंस वारो गानो या अहिड़ो माना ॼण फनी गानो छो न कढियो आहे? वाह, असांजो जवाबु इहो ई आहे, जेके ज़िंदगी असांखे ॾुख न आहिनि उहे असां कलामनि ज़रिए वापसि था ॾियूं। तव्हांखे ॾुख ॾाढा मिलिया आहिनि? तमामु घणा दर्द मिलनि। ॾुख भला तव्हां माना कहिड़े क़िस्म जा ॾुख था चओ? अब ज़िंदगी असांखे एतिरा ॾुख न आहिनि जंहिंजो को हिसाबु कोन्हे। बेहिसाब बे इंतिहा दर्द मिलियल आहिनि। सही। जॾहिं मां पैदा थियुमि, तशरीफ़ खणी आयुमि, नाज़िल थियुसि, तॾहिं मुंहिंजी अमर जो इंतकाल थी वियो। ॾाढो ॾुख थियो असांखे। दर्द भरी कहाणी आहे, तमामु ॾुखनि सां भरियल। ऐं वॾी ॻाल्हि, जॾहिं मां पैदा थियुमि त अस्पताल जी लाइट हली वई। हल भेण, तॾहिं खां वठी मूंखे अंधेरनि सां मुहबत ऐं अंधेरा पसंदि। सही। माना तव्हां बसि इन्हनि ख्वाबनि ख़्यालनि में ई रहणु चाहियो था। ख्वाबनि ख़्यालनि जी दुनिया में। असांखे इहा दुनिया ॾाढी पसंदि आहे, बे इंतिहा, बेहिसाब। सही सही। अब नंबर ॿियो सुवाल नाज़रीन फरमाइश कई आहे तव्हांजे लाइ ख़ासि, त इहो जेको तव्हांजो गानो न आहे उर्दूअ में जेको सुपर हिट तव्हांजो सॉन्ग हुयो, हा हा, वरी इधर ज़िंदगी का जनाज़ा उठेगा ऐं वरी हुते वरी दुल्हन बनेगी ज़िंदगी। वाह, असांजो ज़िंदगी जो तमामु बहितरीनु कलाम आहे। बेशक, ऐं सभु को मञे थो हिन कलाम खे, सभु ॿुधनि था। ऐं तव्हां इहो सॉन्ग असांखे ॿुधायो। प्रोग्राम सिंधी आहे पर ख़ैर आहे, उर्दू कलाम हिकिड़ो अची ईंदो त भला पंजाबी बि ॿुधंदा। हा हा, सिंधियुनि खे उर्दू अचे थी तमामु घणनि खे, ऐं उर्दुनि खे वरी कहिड़ो सिंधी अचे थी। हा सही आहे, इहे उर्दू ई ॿुधंदा। हा, त शुरूआति कयूं कम जी। कम जी शुरूआति कयो। महफ़िलुनि में वेंदा आहियूं त उते साज़न वारा हूंदा आहिनि, हिते साज़न वारा कोन्हनि। हलो, मां तव्हांखे सपोर्ट कयां थो न। तव्हां कम खे स्टार्ट कयो, हा, मां तव्हांखे सपोर्ट थो कयां। सही, लेट्स गो। इधर जिंदगी का जनाजा उठेगा, इधर जिंदगी का
जनाजा उठेगा, उधर जिंदगी उनकी दुल्हन बनेगी। इधर जिंदगी का जनाजा उठेगा, उधर जिंदगी उनकी दुल्हन बनेगी। वाह 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 वाह। जवानी पे मेरे, जवानी पे मेरे, जवानी 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 पे मेरे सितम ढाने वालों, जवानी पे मेरे सितम ढाने वालों, जरा सोच लो क्या कहेगा जमाना। जवानी पे मैं सितम ढाने वालों, जरा सोच लो क्या कहेगा जमाना। दर जिंदगी का जनाजा उठेगा, उधर जिंदगी उनकी दुल्हन बनेगी। गम पगरे रे सा सा नी नी नी, गर मग प ग ग ग ग नी नी सा सा रे ग मा, प ग नी नी सा रे ग मा। वाह तव्हांजा सुरीला आवाज़, सुरीला साउंड, साउंडनि खां बिना ई स्टूडियो फाड़े छॾियो तव्हां। हा बाक़ाइदे बाक़ाइदे बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे हिन शो में घुरायो। मां नसीहत नौजवाननि खे इहा ई करणु चाहींदुमि त इमरान ख़ान जो साथ ॾियनि। उहो हेॾी जंग करे रहियो आहे कोरोना वायरस जे बारे में, उनखे साथ ॾियनि ऐं अॻिली इलेक्शन में बि उनखे ई खटराइनि वोट ॾेई। ऐं मां तव्हांखे बि इहा ई नसीहत करणु चाहींदुमि त उनखे तव्हां बि उनजो साथ ॾियो, मीडिया वारा सही। प्रोग्राम असां वारा। हुनजो साथ ॾियूं था, तव्हांखे इजाज़त ॾिनी थी वञे। इधर इधर वॾी महिरबानी तव्हांजी, इधर इधर अॾी माशाल्लाह। त इहे हुया अताउल्ला ईसा खिलवी साहिब जन, जिन तव्हांखे पंहिंजे सुवालनि जा जवाब ॾेई करे तव्हांखे मुतासिर कयो ऐं तव्हांजी दिलि ख़ुशि कई ऐं हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम तव्हांखे ॿुधायनि, जेको साईंअ जे ज़िंदगीअ जो सुपर हिट कलाम आहे। असां मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसीं ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।